जय झूलेलाल। वाधायूं वाधायूं वाधायूं, चेटीचंड जूं अनगिनत वाधायूं। नमस्ते दोस्तो, मां राज जुरियानी अची रहियो आहियां तव्हां सां चेटीचंड जे मेले में सिंधी कलामनि गीतनि जी धूम मचाइण, नचण ऐं टपण। अचो ऐं लाल साईं जो आशीर्वाद वठो ऐं सिंधियत जो शान वधायो। श्री वरुण अवतार झूलेलाल मंदिर, पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट नेरुल जे तरफ़ां सभिनी भाउरनि भेनरुनि खे प्यार भरी नींड ॾिनी वञे थी त हर साल वांगुरु चेटीचंड जे मेले जो आयोजन कयो वियो आहे। सह परिवार अची शामिल थींदा ऐं सिंधियत जो शान वधाईंदा। आर्तवार जो ॾींहुं तारीख़ 14 अप्रैल, श्री वरुण अवतार झूलेलाल मंदिर नेरुल। जय झूलेलाल, बेड़ा पार, सिंधी सदाईं शाहूकार।